हज़रत उमर जो दौरे खिलाफत है, सब चो रज़ी अल्लाह ताला। अमीरुल मोमिनीन हज़रत उमर जो दौरे खिलाफत है, हिकिड़ो शहज़ादो ईरानी पकड़े आया जैं अलाए केतिरे साहब इकराम के शहीद कयो। जॾहिं साहब उनखे पकतो, उनजे ख़ुशीअ जे अंदरि अल्लाहु अकबर जी सदा बुलंद थी आहे। चारों तरफ़ त हेॾो वॾो ईरान जो शहज़ादो आहे जंहिंखे मुसलमाननि जेको आहे जिहाद जे अंदरि पकतो आहे। उन माण्हू खे हज़रत उमर जे आॾो पेश कयो वियो। हज़रत उमर उनखे चयो, ॾिस इस्लाम जी ख़ुदा फतह कई आहे, फिलाणे हिन टाइम ते हिनखे फांसी ॾिनी वेंदी, छो त हिन अलाए केतिरे साहब इकराम खे शहीद कयो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न। ॿियो ॾियारो थियो, उहो वक़्तु जो हिन माण्हू खे खणी आया। जॾहिं हज़रत उमर साईं जे साम्हूं बीठो आहे, तॾहिं हज़रत उमर पुछा कयोसि, तुंहिंजो को वसियतनामो, को कमकार आहे त ॿुधाए, तुंहिंजो वसियतनामो बि पूरो कयो वेंदो, तुंहिंजो उहो मसालो बि हल कयो वेंदो। तॾहिं हे ॾकणु शुरू थी वियो, चईं मूंखे पाणी जो गिलास खपे थो, मां पीअंदुमि। पाणी जो गिलास जॾहिं आयो, हुनजा हथ ईअं ॾकनि पिया, चहिरो ईअं लर्ज़े पियो पियो, जिस्म जे अंदरि लर्ज़राहट शुरू थी वई। हज़रत उमर रड़ करे चयुसि, छाजे करे पाणी जो गिलास तुंहिंजे हथ में रखे थो? चईं भउ थिए थो। चईं कहिड़ी ॻाल्हि जो ख़ौफ़ आहे? चईं मां पाणी जो गिलास पीअंदुमि, तव्हां मुंहिंजो कंधु लाहे छॾींदव, मां हलियो वेंदुमि, मूंखे हिन शइ जो भउ आहे। तॾहिं हज़रत उमर चयो, जेसीं ताईं तूं पाणी जो गिलास न पीअंदे, तेसीं ताईं असां तोखे कोन मारींदासीं। इहो पाणी जो गिलास पीअंदे, उनखां पोइ तोखे सज़ा ॾिनी वेंदी। तॾहिं उन शहज़ादे खणी करे पाणी जो गिलास ज़मीन जे मथां उछलायो। हाणे उहो पाणी त ज़मीन पी वई। तॾहिं शहज़ादे हज़रत अमीरुल मोमिनीन उमर खे चयो, ॿुधो आहे त मुसलमान पंहिंजे वाइदे जा पका हूंदा आहिनि, पाणी जो गिलास ज़मीन पी वई, हाणे त सज़ा मुंहिंजी माफ़ आहे, मूंखे सज़ा न ॾींदा। तॾहिं हज़रत उमर लाजवाब थी पियो, चई हिनखे आज़ादु। साहब इकराम अची करे घोड़ कयो, अमीरुल मोमिनीन फिलाणे हेतिरे साहब इकराम जो कातिल आहे, हिन हेतिरे साहब इकराम खे तकलीफ़ ऐं अज़ियतुनि सां शहीद कयो आहे। हिन पाणी जे गिलास जे करे हज़रत उमर फरमायो त मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुसलमान हर हमेशह सच ॻाल्हाईंदो आहे, पंहिंजे वाइदे जी पासदारी कंदो आहे। इन जे करे मां हिन सां वाइदो कयो आहे। अॼु अमीरुल मोमिनीन जो वाइदो आहे, मां हिनखे आज़ादु करे छॾियो। वञ बाबा तूं आज़ादु। साहब ख़ामोश हुआ। अमीरुल मोमिनीन हज़रत उमर आहे, हे शहज़ादो वञे थो पियो, काफ़ी साहब इकराम खे तकलीफ़ थी आहे। कुझु पंधु अॻिते जेॾी महिल वियो, इंसान जी नज़र ख़तमु थी वञे, वञी करे जॾहिं मोटंदो आयो, तॾहिं हुनजी ज़ुबान ते हुयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदो पियो अचे। हाणे साहब परेशान थी आहे। हज़रत उमर अमीरुल मोमिनीन आहे परेशान थियो, यार हीउ त फिलाणो शहज़ादो आहे जेको हाणे आज़ादु थी वियो। तॾहिं हुन शहज़ादे खां पुछा कयूं, छा मसइलो आहे? तूं त मुसलमान थी वएं। चई तव्हांजी हिकिड़ी राति जे करे, तव्हांजे अख़लाक में मुतासिर त मां एतिरो थियुमि त रातो राति मां कलमो पढ़ी करे मुसलमान थिया। पर मुसलमान थिया, दुनिया वारा मूंखे बुरनि अलक़ाबनि खां सुञाणिया, मौत जे भव जे करे मुसलमान थियो आहे। इहा ट्रिक मां इन जे करे वेड़ायमि ताकी मां इन ट्रिक जे अंदरि आज़ादु थी वञा। आज़ादु थी वञण खां बाद में पंहिंजी मर्ज़ी सां कलमो पढ़ी करे मुसलमान थिया। उहो वक़्तु असां मुसलमाननि जो जॾहिं ॻाल्हाईंदासीं त सचु ॻाल्हाईंदासीं, जेको वाइदो कंदासीं उन वाइदे खे पूरो कंदासीं। अॼु उहो मुसलमान केॾा हलिया विया, जंहिंजो बाबा सही ॻाल्हि तो क्या है, इहा ग़लति ॻाल्हि त न आहे, सही ॻाल्हि आहे न जेका तव्हांजे आलो रखी आहे त इंसान मुसलमान हुजे। मुसलमान जेको इंसान कूड़ ॻाल्हाए थो, उनजे मथां अलाह जी लानत आहे, उहो अलाह जी कावड़ जे हेठों आहे।